अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशक जेके माण्हू अल्लाह जी आयतुनि जो इनकार कनि था ऐं पैगंबरनि खे नाहक क़त्ल कनि था ऐं अहिड़नि माण्हुनि खे क़त्ल कनि था जेके उन्हनि खे इंसाफ़ जो हुकुम ॾियनि था, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। इहे उहे माण्हू आहिनि जिन जा अमल कई कमाई दुनिया ऐं आख़िरत में ज़ाया नास या चट थी विया ऐं उन्हनि जो को बि वसीलो ऐं मददगार न हूंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तूं उन्हनि यहूदियुनि ऐं नसारनि जे आलिमनि खे न ॾिठो आहे जिन खे किताब जी इल्म यानी तौरेत ऐं इंजील मां कुझु हिसो ॾिनो वियो ऐं उन्हनि खे जॾहिं अल्लाह जी किताब यानी क़ुरान या फुरक़ान हक़ ऐं बातिल खे निखेड़ींदड़ किताब ॾांहुं सॾियो वञे थो त जीअं उन्हनि जे विच में फ़ैसिलो करे त उन मां हिकु जमायत फिरी वञे थी ऐं उहे हिन किताब खां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। उहो इन करे जो बेशक हू चवनि था त असांखे दोज़ख जी बाहि चंद ॾींहं खां वधीक हरगिज़ न छुहंदी ऐं संदन घड़ियल अक़ीदनि ऐं ग़लत फ़हमियुनि दीन जे मामले में खेनि ॾाढो फ़रेब ऐं धोखो ॾिनो आहे। पोइ संदन कहिड़ो हाल हूंदो जॾहिं असीं खेनि हिकु अहिड़े ॾींहुं गॾु कंदासीं जंहिंजे अचण में को बि शक न आहे ऐं उन ई ॾींहुं हर शख़्स खे संदसि कई कमाई जो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं उन्हनि सां नाइंसाफ़ी न कई वेंदी। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पंहिंजा मामला पंहिंजे रब जे हवाले कर। चओ, ए अल्लाह, तूं ई मुल्क जो मालिक आहीं, जंहिंखे घुरी तंहिंखे बादशाही बख़्शी ऐं जंहिंखे वणी तंहिंखां बादशाही खसी ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे इज़त ग़लबो ऐं ताक़त ॾेई ऐं जंहिंखे घुरी तंहिंखे ज़लील कमज़ोर ऐं हीणो करी ऐं हर भलाई तुंहिंजे हथ में आहे। बेशक तूं ई हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहीं ऐं पिण तूं राति खे ॾींहं में दाख़िल करी थो ऐं ॾींहं खे राति में दाख़िल करी थो ऐं मुए मां जीअरो ऐं जीअरनि मां मुए खे कढी थो ऐं जंहिंखे चाहीं तंहिंखे बेहिसाब रोज़ी अता फरमाई थो। मोमिन, अहले ईमान खे छॾे काफ़िरनि खे हरगिज़ पंहिंजो दोस्त मददगार हमदर्द न बणायो ऐं जेको ईअं कंदो उन जो अल्लाह सां को बि ताल्लुक़ न आहे सवाइ उन जे जो तव्हां के अहिड़े ॾियार में फासी पिया आहियो त उन हालत में काफ़िरनि जे शिर खां बचण लाइ एहतियातन ईअं करियो त अवांखे का मयार न आहे ऐं इंसाननि खां न ढिॾियो ऐं अल्लाह तव्हांखे पंहिंजी ज़ात खां ढिॾारे थो ऐं अवांखे अल्लाह ॾांहुं मोटणो आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेको तव्हांजी सीननि दिलनि में आहे उनखे तव्हां लिकायो या ज़ाहिर कयो, अल्लाह बहरहाल उनखे ॼाणे थो। ऐं जेके आसमाननि में आहे ऐं जेको ज़मीन में आहे सो सभु हू ॼाणे थो ऐं अल्लाह हर शइ ते पूरी तरह क़ादिर ऐं वस वारो आहे। ख़बरदार, उन ॾींहं खे न विसारजो जंहिं ॾींहुं हर शख़्स जेका चङाई या नेकी कई हूंदी सा साम्हूं पाईंदो ऐं जेका हुन बुराई कई हूंदी सा बि संदसि अॻियां हूंदी। उन ई ॾींहुं हीअ तमन्ना कंदो त जेकर संदसि ऐं उन बुराई जे विच में दूरी घणो फ़ासिलो हुजे हा। यादि रखो त अल्लाह तव्हांखे पंहिंजी ज़ात पंहिंजी पकड़ खां ढिॾारे थो ऐं अल्लाह पंहिंजे बाननि जो निहायती ख़ैरख़्वाह, शफ़ीक़ ऐं ॾाढी नरमी करण वारो आहे।